इक़्तिदार ते आयो उन छा कयो जो उन 8 हंधनि तो महात्मा गौतम बुद्ध जी रख खणी ऐं उन खे 84,000 नंढनि नंढनि टुकरनि में विरहाए ऐं 84,000 दॿिलियुनि में विरहाए हिननि सॼे बरसगीर में जंहिंमें बर्मा थियो, चीन थियो, जापान थियो, इंडिया थियो, इन मुल्कनि में उहा 84,000 दॿिलियूं विरहायूं, जंहिंमें उन दौर में सिंध खे बि हिकिड़ो हिसो मिलियो हुयो जेको काबुल जे दड़े में चवनि था त इहा उन दौर जो इहो ठुल्ह आहे जॾहिं अशोक आज़म हिते हुयो। उन खां पोइ वरी जॾहिं किशन दौर थियो आहे ऐं उन जो अपगुप्त ऐं इहे जेके आहिनि त उन्हनि जाॾो बि लंघिया आहिनि त उते उन्हनि ठुल्ह ऐं अहिड़े क़िस्म जा बुद्धिस्ट स्टूपा ठाहिया। हाणे असां वरी अचूं था हिन सिरणी कोट ते, त हाणे इन खे असां ॿिनि हिसनि में खणी विरहायूं था। चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध में जेके बि असांखे ठुल्ह मिलनि था उन में जीअं डेपर गांगरे जो ठुल्ह हुयो, हिन जो सुडेरण जो ठुल्ह आहे, इवन मोहनजोदड़ो ते बि ठुल्ह आहे, स्टूप आहे, अहिड़े नमूने रुकन बुरड़ा ते आहे, असां वटि हेरो खान में ठुल्ह आहे, बलेल ते बि ठुल्ह आहे, मिज़ाराणी वटि ठुल्ह आहे, अहिड़े नमूने केतिरा ई ठुल्ह आहिनि जेके सिंध में असां वटि आहिनि जेके बुद्धिस्ट सां मंसूब कया था वञनि। अहिड़े नमूने जेको सिरणी कोट बि आहे त इहो बि उन दौर जो असां खणी चऊं था त हिकिड़ो ठुल्ह आहे। स्टूपा जे भरिसां खोटराई दौरान कच्ची मिटी मां पचायल मुस्ततील सिरूं बि मिलियूं आहिनि, जिन जे हिक छेड़े ते हाथीअ जी मुंडी वारियूं सिरूं सुहिणे अंदाज़ में घड़ियूं वयूं आहिनि। सम्झियो वञे थो त स्टूपा जे चइनी पासनि खां ख़ूबसूरतीअ लाइ हाथीअ जूं इहे मुंडियूं हयूं वयूं हुयूं। हाणे बि इहा ख़ूबसूरत मुंडी आर्ट जो हिकु बहितरीन शाहकार आहे। कोट जे आसपास कुझु सिरूं अहिड़ियूं बि मिलियूं आहिनि जिन ते बुद्ध दौर जूं इंसानी शिकलूं वाज़े तौर उकरियल नज़र अची रहियूं आहिनि, जॾहिं त कुझु सिरुनि ते वणनि ऐं ॿूटनि जा ख़ूबसूरत पन पिणु उकरियल नज़र अची रहिया आहिनि। हिन तारीख़ी कोट जे उतरे पासे खां ट्रामे जो हिकु सिक्को बि मिलियो आहे, जंहिंजे हिक पासे खां माण्हू घोड़े ते चढ़ियल ॾेखारियल आहे ऐं ॿिए पासे ते हिकु औरत जी तस्वीर आहे। चयो वञे थो त अहिड़े क़िस्म जा सिक्का टेक्सेला जे खंडरात मां पिणु हथाया आहिनि। उन खां सवाइ हितां मिटीअ जे हिकु सुहिणनि नक्शनि वारो गुलदान, चिटसाली थियल भॻल कुंवर, हिकु भॻल सुल्फी ऐं उठ जी नाकेली खां सवाइ 1.5 किलो वज़न जूं पकियूं सिरूं बि मिलियूं आहिनि। कोट जे आसपास मंजनीक जा केतिरा ई पकी मिटीअ जा गोला पिणु हथाया आहिनि, जिन जो वज़न 0.5 किलो खां थोरो घटि आहे। सिरणी कोट मां इहो हिकु ई हथियार मिले थो। इहो नंढड़ो गोलो बि कंहिं वॾे हमले खे रोकण लाइ कारगर नाहे। ॿुध मत जा पैरोकार हूअं बि अहिंसा जा क़ाइल हुआ, तंहिं करे हितां जहिड़े जो को बि ख़तरनाक हथियार न मिलियो आहे। कोट जे अंदरां ऐं ॿाहिरियां इंसाननि जा केतिरा ई दॿियल हॾा मिलनि था। उन्हनि मां केतिरा ई इंसानी ढांचा बेतरतीब पियल आहिनि ऐं के ज़मीन जी गहराई मां मिलनि था। इलाइक़े वासी ॿुधाइनि था त मिलियल इंसानी ढांचा अॼु जे इंसान खां कद ऐं बुत में तमामु घणा डिघा आहिनि ऐं खोपड़ियूं बि वॾियूं आहिनि। 1973 में बचा बंद जेको आहे दरिया वारो उनखे पुरण खां हितां घारो पियो, ॿोॾ अची वई। पोइ इन ॿोॾ जे ख़ौफ़ मझां भर पाड़े वारा माण्हू बि हिन कोट जे अचे चौधारी वेठा। असां वरी कोट में अंदरि अचे वेठासीं, छाजे करे जो कोट तमामु मथे ऊचाईअ ते ठहियलु आहे, वॾो दड़ो आहे। त कोट जे ॿाहिरां अंदरां वॾा वॾा वण बीठल हुआ ऐं खंडरा ते जीअं हिकिड़ो जॻहूं किरियलूं हुजनि, उन्हनि जा दड़ा हुजनि। अहिड़े नमूने सां पोइ उन्हनि दड़नि खे टेड़े पखेड़े असां ॾांदनि जूं कीड़ियूं वहाए, लाह कढी, झंग वढे ऐं प्लाट संवत में हाणे पंहिंजा घर ठाहिया। हाणे जॾहिं असांखे इहो शऊर कोन हो त कोई अहिड़ी क़ीमती शइ आहे, क़ीमती असासो आहे त असांखां हिते जेको ठिकर बेतर हथ अचे उहो असीं रखंदा वञूं, पर असांखे शऊर कोन हो। पोइ अहिड़े नमूने सां ई असां पंहिंजा घर अंदरां बि ठाहिया, ॿाहिरां बि ठाहिया। पोइ 1992 में साईं मोहम्मद बख़्श हाफ़िज़ ख़ासकेली नवां जतो यारो, इहो इन जे वॾनि सां असांजो वास्तो बाबेयारनि जो। पोइ इहो जो असां वटि हिते आयो त उन असां खां पुछा कई त बाबा इहे जेके दड़ा बड़ा तव्हां वटि राथा आहिनि,
इन्हनि मञा का तव्हांखे का शइ हथ आई आहे या न आई आहे। असां चयोसीं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं था चओ, छा था चओ? चई बाबा को ठिकर को भितर, बहरहाल तव्हांखे जेका शइ का हथ अचे त पोइ उहा रखंदा वञो, वरी मां ॿिए दफ़े ईंदुसि त ॾिसूं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे हथ आयूं आहिनि। पोइ अहिड़े हिसाब सां साईं असांखे शौक़ु ॾियारियो। पोइ तक़रीबन माना कोट जे अंदरां ॿाहिरां ते प्लाट संवत में अची चुका हुआ, पर पोइ वरी जेके थोरियूं घणियूं जायूं रहियल हुयूं, पोइ उतां असांखे जेका बि शइ ईंदी वई उहा मां हिते पाण वटि महफ़ूज़ कंदो वियुसि। हाणे जेके असां इहे दड़ा पे ड्राथा जॻहुनि जा कचनि जा, त उन्हनि मझां माण्हुनि जा लाश पे निकिता। पोइ वरी असांजे हिते इन कोट जे हद में मुक़ाम हो, ऐं मुक़ाम में दफ़नाईंदा थी वियासीं हॾा। अहिड़े हिसाब सां पोइ जॾहिं साईं हाफ़िज़ असांखे चयो त बाबा जेका बि शइ हथ अची उहा, पोइ वरी 92 खां पोइ वरी हिते हिकिड़ी नंढड़ी टुकरी रहियल हुई, बरसातूं जो वसियूं, त उन्हनि मझां वरी हिकिड़ो ॿ लाश निकिरी पियो माण्हूअ जो सॼो साबित। पोइ उन्हनि ॿियनि हॾनि खे असां जेको आहे सो दफ़नाए छॾियो क़ब्रिस्तान में। बाक़ी हीअ नंढे कंहिं ॿार जी मुंडी आहे, इहा जेका असां मूं रखे छॾी दोस्तनि खे ॾेखारण जे लाइ। उहे साईं जेके लाश असांखे मिलिया ॾिठासीं, पहिरीं त असां नंढा हुआसीं, पर जॾहिं साईं हाफ़िज़ चयो पोइ 2-4 लाश हथ आया जेके, उहे तमामु वॾा ड्रिघा, एतिरे क़दुरु जो हुन जूं हाणे हीअ नंढे ॿार जी कोपरी थी लॻे, पर हू एॾियूं वॾियूं कोपरियूं हुजनि जो असीं मथे में पिया विझूं त ॼण हेलमेट पाए वेठा आहियूं। हीअ सुल्फी आहे। हिन सुल्फीअ मंझि हीउ पासो जेको आहे सो कटिजी वियो आहे, जो कोडर ते में लपे लॻण जे करे कटिजी वियो आहे। बाक़ी हिन में अंदरि वेचो थींदो आहे, उहो वेचो बि हिन में पियो आहे थियो। इहा सुल्फी असांजा हथ आई आहे। उन खां पोइ वरी ही आहे गुलकारी वारी सिर आहे। ॾिसो त हिन में केॾी न सुहिणी गुलकारी थियल आहे सिरुनि ते। इहे सिरुनि जा जेके गुलकारी वारा टुकड़ा टुकड़ा कुझु हथु करे रखिया अथऊं, ॿियो हाणे समूरियूं त सिरूं असां बि कोन गॾु करे रखंदासीं। बहरहाल अहिड़ियूं शयूं चंद असां पाण वटि महफ़ूज़ करे रखियूं आहिनि। उन खां पोइ वरी ही शयूं आहिनि जेके हाणे हिननि जे लाइ मुख़्तलिफ़ राय आहिनि। हिकिड़नि जो चवणु आहे त साईं इहे जेको आहे सो असुल में मानी पचाइण, जेका चांवरनि जी मानी थींदी आहे, जोर बाजरीअ मानी थींदी आहे, उहा दांगीअ ते विझी पोइ उनखे हीअं गोल लसाई कराइबी आहे, वेकिरी कबी आहे, उहा आहे। ॿियनि जो चवणु आहे त न ही कुंभरनि जो आहे औज़ार, जेको दिलनि ठाहिण जे कमु ईंदो आहे। ऐं हिकिड़े ॿिनि माण्हुनि वरी इहा ॻाल्हि कई त बाबा असुल में ही जेको आहे सो आहे जीअं हिकिड़ो चइजे खणी त पुराणे दौर में जेके वॾा माण्हू हूंदा हुआ उहे ज़ोर ॾियारींदा हुआ माण्हुनि खां, नौकरनि खां, पोइ उन्हनि खे टापरू चवंदा हुआ। पोइ उन्हनि जे पुठनि ते, ॿाहुनि ते, टंगुनि ते ज़ोर कीअं अचे, पोइ हीउ उन जे ज़ोर ॼाण वारो टापरूअ जो औज़ार आहे जेको हिननि खे अहिड़े नमूने सां ज़ोर ॾींदो। हीउ उहो आहे। हलो साईं, उन खां पोइ जेका हीअ सिर था ॾिसो तव्हां, हीअ हाथी आहे। हाथी मां आहे मुंडी, हिन जो पोयों हिसो जेको कटिजी वियो आहे इहो भित में बंदि थियल हो। हीअ असांखे 2-4 अहिड़ियूं हथ आयूं किथां स्टोपा मझां। स्टोपा जीअं मींहं ते ॻार करे हेठि मिटी किरी पई, उन मिटीअ मझां असांखे अहिड़ियूं 2-3 शयूं हथ आयूं जेके असां महफ़ूज़ करे रखियूं आहिनि। हीअ हाथीअ जी शिकिल आहे ऐं पोइ हिते सिर ही इहे स्टोपा वटां थियूं। हाणे असांखे अंदाज़ो इहो आहे त हीउ जेको आहे सिरूं जीअं जॻह खे कान सणबी आहे त उन जे सूंहं ख़ातिर इहे चौधारी इन स्टोपा खे इन हाथीअ जूं शिकिल जूं सिरूं लॻल हुयूं। हलो साईं, उन खां पोइ वरी हीअ प्याली आहे। हीअ प्याली आहे। हाणे हीअ आहे वरी ठिकर जो मणको। असां ॻंढिहड़ ठाहींदा आहियूं जेके माल जे लाइ, त उहे हींअर अॻु में हूंदा हाॾे जा, हाणे वरी आहिनि प्लास्टिक जा। ही उन दौर में ठिकर जो मणको आहे जेको माल में ॻंढिहड़ तौरु माना शौक़ीन माण्हू जेको आहे सो विझंदा। हाणे हिनखे हेॾां बि सोराख आहे, हेॾां बि सिधो सो सोराख आहे। इहो ॻंढिहड़ जो मणियो आहे। उन खां पोइ वरी हीअ आहे उठ जी नाकेली। उठ जी नाकेली हाणे हिन जो जिथां विझिबो आहे हिनखे सनड़ी महार विझिबी आहे त उनखे चइबो आहे चिमिर। हाणे चिमिर वारी जाइ हिनजी कटिजी वई आहे, बाक़ी जेको आहे सो हीउ पासो सॼो साबित आहे हिन जो। हीअ आहे उठ जी नाकेली, इहा बि ठिकर जी ठहियल आहे। उन खां पोइ वरी हीअ हिकिड़ी गोल आहे नंढड़ी ठिकरी, पर हिन मंझि जेको आहे सो अखर आहिनि 2 पासा लिखियल। पोइ ख़ुदा थो ॼाणे अलाए कहिड़ी ॿोली आहे, असांखे ॿोली त कान थी अचे, बाक़ी अखर हिन ते बि लिखियल आहिनि। थी सघे उन दौर जो ही को ठपो हुजे।
हाणे साईं ही जेके ॻोढ़ा आहिनि इहे हज़ारनि जी तइदाद में कोट जे भर पासे जेके ज़मीनूं असीं आबाद था कयूं उन्हनि मंझां बि लभनि था। पोइ वरी जॾहिं हिते असां वटि आर्कियालॉजी वारा माहिर आया ऐं जेके तारीख़दान हुया उहे आया, पोइ उन्हनि इहा ॻाल्हि कई त बाबा असुल में ही मजनीक जो ॻोल्हो आहे। मजनीक अॻु में हिंदुस्तान में कान हुई, जॾहिं मोहम्मद बिन कासिम आयो त अरबन इहा मजनीक आंदी ऐं हिते को हमिलो थियो आहे जो हज़ारनि जी तइदाद में अहिड़ा ॻोढ़ा लभनि था। त इन मंझां इहा पकी साबिती आहे त हिते कोट ते सिरणी कोट ते हमिलो थियो आहे ऐं मजनीकुनि सां हमिलो थियो आहे। जेके मजनीक जा ॻोल्हा आहिनि इहे अॼु बि असांजे ज़मीनुनि में टिड़ियल पखिड़ियल हज़ारनि जी तइदाद में आहिनि। उन खां पोइ साईं हीउ सिक्को आहे उन पुराणे दौर जो। हीउ सिक्को असांखे हथ आयो आहे। ॿियो बि सिक्को हुयो जेको असांखां हींअर अॻिते पोइते थी वियो आहे। बाक़ी इहे सिक्को बि जेको आहे सो हितां असां वटां साईं अयाज़ गुल मैडम मस्तूर इहो खणी विया। हीउ सिक्को वरी मूंखे वापसि कयूं, उहा नी भेटा करायूं मोहन जे दरिया सिकनि सां अचूं त उते बि अहिड़े क़िस्म जा सिक्का आहिनि। हीउ उन दौर जो पुराणो सिक्को आहे। हीअ वरी साईं इहे जेका गुघी था ॾिसो, हाणे इहा चइजे खणी त भांडारी आहे या हिन में पैसा रखंदा हूंदा या पोइ भञंदा हूंदा, पर ईअं न आहे। हीअ असुल में ही को हिन में पाणी या का शइ विझनि था। पोइ उन जे मथां वरी जीअं गुलदान चइजे जो हिन में अहिड़ो नरगिस जो गुल या को ॿियो अहिड़ो गुल हिन में पाणी भरे उन में विझी था छॾनि त इहो जीअं साओ रहे, हीअ उन जे लाइ आहे गुलदान आहे साईं। हिन वक़्तु सिरणी कोट अंदरि रेवेन्यू जी रांदि सबबि ॿुढा बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जा घर ठहियल आहिनि ऐं इहो तारीख़ी कोट 1973 ईस्वीअ खां मुकमल तौर संदन कब्ज़े हेठि आहे। नौशरो फिरोज़ जी ज़िलई इंतिज़ामिया हिन क़दीमी ऐं तारीख़ी स्टूपा जी हिफ़ाज़त करण त ठहियो, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन कोट जी ज़मीन उतां जे रहवासियुनि खे खणत तौर ॾींदी रही आहे। कोट अंदरि इलाइक़े वासियुनि जा घर ठहियल हुजण सां गॾु क़दीमी स्टूपा भरिसां ॻोठाणनि वाड़ा ठाहे उते माल पिणु ॿधी छॾियो आहे। ही कोट असांजो जेको परॾाॾो हो, हिन कोट जे ॿाहिरां ओभर पासे में अची वेठा। हीउ जेको ब्रांच निकितो इन खां अॻु में असांजो परॾाॾो हिते ज़मीनूं खूह ते नार वहाए खूह ते आबादी कंदा हुआ। पोइ असांजो ॾाढो मालवंद हो, ढगा मेंहियूं उठ ॾिलियूं ॿकरियूं कोट में साड़ाए छॾींदो हो। कोट खां डिॼंदा हुआ। ख़ासि करे चवंदा त हीअ आहे जिन देव हिन में, हिन खां पासो करे लंघो। पोइ शर्त हणंदा हुआ त ॿाहिरि कोट जे कुबियनि वटि जेको किलो ठोके ईंदो न उनखे मेंहिं असीं इनाम में ॾींदासीं। हिन कोट खां माण्हू डिॼंदा हुआ। पोइ जॾहिं 72 वारी ॿोॾ आई इन पाणीअ में, पोइ असां अची हिन कोट में मुक़ीम थिया आहियूं अॼु ताईं। हींअर असांजा नंढा ॿार आहे भई कोट जे ललनि में गिड़ियो वेठा रांदि खेॾनि। काॾे विया जिन त काॾे विया देव त काॾे वियूं परियूं। ऐं कोट ही तमामु पुराणो कोट आहे। हिन में जेको भई लधो आहे असांखे सो मिटीअ जो सामान लधो आहे। पुठ घोड़ा हाथी हिकिड़ा गोल अधु सेर 3 पाव जा ॻोल्हा आहिनि जेके पोइ मेजक में या कंहिं मशीन में विझी हू पंहिंजो हिफ़ाज़त कंदा हुआ चोरनि खे या जानवर खे डोड़ाइण लाइ। इहो ऐं ठिकर जो सामान घणो कुझु ठिकर जो लभंदो आहे। ऐं हिकिड़ो सिक्को आहे जंहिंमें राणी आहे घोड़े ते सवार तलवार हथ में अथसि, उहो सिक्को बि असांखे 1-2-4 लधा आहिनि। हीउ कोट जेको आहे सो पुराणो आहे तमामु। असांजे परॾाॾे खे बि इहा ख़बर आहे जो माल पूरींदा हुआसीं, ॿी का ख़बर कान्हे। 73 वारी ॿोॾ खां पोइ असां हेॾे आयासीं न त असां घर ठाहिया। नानो पीर भाई पियो चए त इहो एतिरो कोट मथे आहे जो 73 वारी ॿोॾी कान चढ़ी, अञा पंहिंजो कोट में बि था विझो। मुंहिंजा हा ज़रूरु सभु कुझु चवंदो घर मथे थिए। असां पंहिंजे घर जे पुठ में लेटरिन जे लाइ खॾो पटियो
8 खां 10 फुटनि खां हेठि जेॾी महिल वियासीं न त उन तरे ते कोयलो विछायल नज़र आयो। कोॾरनि ते कुझु मथे वियो हलियो, पर कुझु मेड़े 5-8 किलो मां खणी लुहर ॾे। अबड़ान में लुहर आहे, ॾाढो मोची, अञा बि आहे 70-72 साल जो पोड़ो माण्हू आहे। कमु हाणे कोन थो करे, बाक़ी वेठो आहे। पर कुझु टाइम 2-3 साल अॻु मां हुन वटि ॾाटरा बि खणी वियुसि, उहे कोयला बि खयों हुयुसि। मूं चई ॿुधा छाजा कोयला न, मूं वॾी जफ़ा सां हेठि आंदा तो वटि विझंदो वियो ॿारे, कोयला ख़तमु कजे, ॿुधाई कोन। मूं चयो ॿुधाई त कोन कोयलनि जो त हीउ कीअं छाजा हा, बबूर जा कंडीअ जा कीअं हा। चई हिननि जी जेका गारंटी ही ख़तमु थी वई, कोयला वाके तूं ॾिसी थो ॿरंदे, पर हिननि में उहा ताक़त न आहे, बसि ईअं ॿरी आहे। हीअ के पुराणा अलाए किथां खॾ मां कढी आयूं अलाए छा, मुंहिंजे वाके कढिया खॾ मां हेठां ज़मीन मां मिलिया आहिनि। हक़ीक़त में त सिंध जा जेके बि तारीख़ी सारे क़दीमा ऐं कोट किला आहिनि, उन्हनि बाबति जेको असां वटि जेको ब्रिटिश पीरियड हो, अंग्रेज़ दौर जेको आहे, उन्हनि अंग्रेज़नि एक्सप्लोर बि कयो ऐं उन जे लाइ हिकिड़ा क़ाइदा कानून बि जोड़ियऊं। उहे क़ाइदा कानून इहे हुआ त हर आसार खे पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी रेवेन्यू जे मुताबिक़ हुननि ज़मीन अलाट कई। जेको आहे तव्हां सभिनी सिंध जे आसारनि खे ॾिसंदो त उन्हनि जी ज़मीन जेका आहे उन्हनि खे अलाटेड आहे। पर उन जे लाइ उन सां गॾोगॾु वरी हिकिड़ो अंग्रेज़ कानून ठाहियो त हिन तारीख़ी आसारनि ऐं माग मकाननि सां का बि हथ चुरांद न थींदी, हिननि जे अंदरि को बि माण्हू गैर ज़रूरी न वेंदो ऐं हिन ते कब्ज़ो करणु, उन में वेहणु, अदावत करणु, इहो जेको आहे हिकिड़ो जुर्म आहे। ऐं अफ़सोस इहो आहे त असांजो जेको रेवेन्यू खातो जेको आहे पार्टीशन खां पोइ असां वटि पढ़ियो लिखियो माण्हू जेको आहे उहो हलियो वियो ऐं असां सां अलमियो इहो थियो त हीअ जेके तारीख़ी माग मकान हा उन्हनि ते इनक्रोचमेंट थी वई, जेका ॿाहिरीं आबादी आई ऐं उन जा असरात हिन मक़ामी आबादीअ ते पिया। ऐं पोइ उन्हनि बि जेको आहे उन्हनि माग मकाननि ते किलनि ते कोटनि ते कब्ज़ो कयो। ऐं अफ़सोस इहो आहे त हीअ कोट श्रेणी जंहिंजी ॿुधण में अचे थो त रेवेन्यू रिकॉर्ड में जेका 3 एकड़ ऐं कुझु घंटा जेका ज़मीन जेका आहे उहा बि ख़ुदि जेको आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जेको आहे खणत तौर ते हुननि खे ॾिए थो। हालांकि इहो ग़लति आहे। इहो हुअणु ईअं खपे त जेके माण्हू उते आबाद आहिनि उन माण्हुनि खे कंहिं ॿी हंधि मुंतक़िल करे उन्हनि खे कंपनसेट कयो वञे ऐं इहो कोट श्रेणी उन्हनि खां ख़ाली कराए ऐं उन कोट श्रेणी जे बहितरी ऐं भलाई जे लाइ कमु कयो वञे त इहो असांजो वॾो हिकिड़ो तारीख़ी आसार आहे, तारीख़ी माग आहे हिन साहित्यिक इलाइक़े जो, जेको बहितर शिकिल में आणे सघिजे। असांजा तारीख़ी निशान तेज़ीअ सां मिटिजी रहिया आहिनि, ख़तमु थी रहिया आहिनि। असांजी तारीख़, असांजी जाग्राफ़ी, असांजी जेका माज़ी जी हैसियत हुई, उन जे मथां इहे हमला सिर्फ़ु धारियनि न कया आहिनि पर असीं पाण बि करे रहिया आहियूं। ऐं इन अलमिए खां बचण जे लाइ अञा वक़्तु न वियो आहे। हिन वक़्तु बि असां सभिनी खे गॾिजी करे अखि पटणु घुरिजे ऐं इहे पंहिंजा तारीख़ी विरसा महफ़ूज़ करणु खपनि, छाकाणि त असां वटि जेके बि क़िला आहिनि उहे कब्ज़े हेठि आहिनि। छकरंड जे भरिसां दलेल या दहलेल देरो आहे, जेको कोट आहे दलेल कोट, उते तव्हां ॾिसो त उहो बि कब्ज़े हेठि आहे। उन में बि अंदरि घर आहिनि ऐं आम माण्हू उन्हनि जी इजाज़त खां सवाइ अंदरि वञी नथो सघे। अहिड़े तरीक़े सां कोट सिरणी सां बि उहा ई साॻी कार आहे ऐं उते बि कब्ज़ो आहे, माण्हुनि जा घर ठहियल आहिनि ऐं उन्हनि जी इजाज़त खां सवाइ तव्हां अंदरि नथा वञी सघो। हीअ असांजो क़ौमी विरसो आहे। इन क़ौमी विरसे जी संभाल असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। हिते असांजी सिंध गवर्नमेंट, आर्कियोलॉजी डिपार्टमेंट ऐं कल्चर डिपार्टमेंट खे बि अॻिते अचणु खपे। उहे माण्हू जेके हिते आबाद थिया आहिनि, मुमकिन आहे उन्हनि का खणत कई हुजे, छाकाणि त अॻु में ईअं थींदो हो केरु इहो ॾिसंदो कोन हो त हीअ शइ केॾी अहमियत वारी आहे। उहा जेकॾहिं उन्हनि जी खणत बि आहे त उन्हनि खे मुतबादल ज़मीन ॾेई सघिजे थी, उन जे भरिसां ई उन्हनि खे आबाद करे ऐं हिन क़िले खे क़ौमी विरसो करार ॾेई हिते हिकिड़ो वॾो असां सेमिनार कराए सघूं था। उन में असां न सिर्फ़ु सिंध, न सिर्फ़ु पाकिस्तान, पर बैनुल अक़वामी हैसियत जा मञियल माहिर घुराए उन्हनि माहिरनि खां राय वठूं। उन जे हम असर दौर जा जेके ॿिए पासे अहिड़ा कोट आहिनि, अहिड़ा जेके क़िला आहिनि, उन्हनि जी तारीख़ असांजे साम्हूं जॾहिं ईंदी त असां यकीन सां चई सघंदासीं त हीउ क़िलो हिन दौर जो आहे ऐं हिन मक़सद सां ठाहियो वियो हो। दुनिया में या किथे किथे हेरिटेज लिस्ट हूंदी आहे ऐं के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके महफ़ूज़ कयूं वेंदियूं। हाणे मिसाल तौरु
जेको आर्कियोलॉजी पॉइंट ऑफ व्यू खां इहो आहे त का बि आर्कियोलॉजिकल साइट आहे त उन जे चौधारी 200 फुटनि ताईं का बि तव्हां कंस्ट्रक्शन नथा करे सघो। जेकॾहिं गुलाम शाह कलोड़ो आहे जो मक़बरो आहे या गुलाम शाह कलोड़े जी जेका मज़ार आहे त उन चौधारी 200 फुटनि ताईं तव्हांखे को बि न घर ठाहिणो आहे न ॿी का अहिड़ी कंस्ट्रक्शन करणी आहे, पर तव्हां ॾिसो था त उहा ठहियो पियो आहे। पको किलो असांजो ॾिसो था सॼे हुन में सॼो हुन जे घेरे में आहे। असांजे चौधारी दुकान बि अथसि अंदरि, अहिड़े नमूने केॾी वॾी कंस्ट्रक्शन आहे। कचो किलो असांजो इहो ठहियलु आहे। अहिड़ी की हिकिड़ी हाणे अंदाज़ो कयो त हैदराबाद में 129 हेरिटेज साइट्स आहिनि या हेरिटेज बिल्डिंग्स आहिनि, पर तव्हां ॾिसो था रोज़ उहे बिल्डिंग्स ठहनि थियूं या ठहनि थियूं। अहिड़े नमूने शिकारपुर में तक़रीबन 1200-1300 हेरिटेज बिल्डिंग्स आहिनि जिन जी का बि असां हेरा फेरी नथा करे सघूं, पर तव्हां रोज़ ॾिसो था उहा ठहनि थियूं पियूं। उन जो काठ बाज़ार में विकामजे थो, उन जूं सिरूं विकामजनि थियूं, उन में जेके लोह आहे उहो बाज़ार में विकामजे थो। चवण जो मक़सदु इहो आहे त हूअं कानूननि ॾोह आहे त जेकॾहिं को बि हेरिटेज साइट खे को बि नुक़सानु पुॼाए थो त उहो उन खे तक़रीबन कुझु ॾंड बि आहे ऐं कुझु उनखे जेल बि माण्हू माणे सघे थो, पर असां वटि अञा उहो कानून जी उहा सख़्ती न आहे। सो इन हवाले सां सिरणी कोट में बि तव्हां ॾिसंदव त अंदरि घर ठहिया पिया आहिनि, अंदरि वाड़ा आहिनि। असां अॼु खां 15-20 साल जॾहिं अॻे वञी सर्वे कई तमामु थोरा घर हुया। हाणे जेको असां एरियल व्यू फोटो असां हाणे ताज़ी कई आहे त सॼो कोट हुन सां भरियो पियो आहे। जाइनि सां नयूं कंस्ट्रक्शन ठहियूं आहिनि, हालांकि इहे रोकणु खपनि। अहिड़े नमूने तव्हां नवाब शाह में दलेल कोट ॾिसंदव, उहो सॼो जेको आहे अंदरि माण्हू जायूं ठाहियूं वेठा आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त असां वटि कानून आहे त असां अहिड़ी का बि शइ उते ठाहिणु नथा ॾियूं ऐं न ॾियणु खपे। गवर्नमेंट खे हिकिड़ो पूरो पावर आहे, पूरी ताक़त आहे। जेकॾहिं उहा चाहे थी त उहा सभु कुझु करे सघे थी। जेकॾहिं इहो न आहे त जे कोर्ट का अहिड़ी डिसीशन ॾेई छॾे त बाबा हेरिटेज साइटूं ख़ाली करायो त मां चवां 4 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदो इहे सभु साइटूं ख़ाली थी वेंदियूं। ऐं अहिड़े ई नमूने माण्हू जेकॾहिं ॿियो न आहे त को माण्हू वञी पिटीशन विझे कोर्ट में, हाई कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में, छो जो दुनिया में ईअं थिए थो। जीअं ऑस्ट्रेलिया जा माण्हू हुया, ऑस्ट्रेलिया जे माण्हू जेके पुराणा कबीला हुया, उन्हनि बाक़ाइदे वञी उते कोर्टनि जा दर खड़काया त असां हितां जी क़दीम क़ौम आहियूं, असां हितां जी पुराणी क़ौम आहियूं ऐं असांजी जेके आसार आहिनि या असांजे जेके हेरिटेज आहिनि उन्हनि ते ॿियनि माण्हुनि अची कब्ज़ा कया आहिनि ऐं साॻे वक़्तु पिटीशन उन्हनि जी कामयाबु हुई ऐं तव्हां ॾिठो हूंदो त साॻे नमूने उहे शयूं ख़ाली थियूं। या इहा ई साॻी ॻाल्हि आहे त मिसाल तौर असांजो ॿियनि मुल्कनि में बि इहो ई आहे त जेकॾहिं न आहे, हाणे मिसाल तौर कोडीजी आहे, कोडीजीअ जो केतिरियूं तोपूं जेके लाहौर हुन में म्यूज़ियम में पियूं आहिनि। या असांजो जीअं हिन वक़्तु किंग प्रीस्ट आहे या डांसिंग गर्ल आहे। किंग प्रीस्ट असांखे वापसि मिलियो, पर डांसिंग गर्ल हिन वक़्तु बॉम्बे में जे म्यूज़ियम में पई आहे। त असां इंटरनेशनली 1978 में हिकिड़ो कानून पास थियो हुयो जो यूनेस्को बि हिनखे ॾिसे थी पई, हेरिटेज आहे या यूनेस्को जा बि हिन जा पंहिंजा हिकिड़ा चार्टर आहिनि रेस्टोरेशन ऐं हिननि जा कंज़र्वेशन जा। उन्हनि बि इहो ई कयो 1973 बाबति जंहिं बि मुल्क जी शइ कंहिं बि म्यूज़ियम में आहे, जेकॾहिं उहो मुल्क वठणु चाहे त उहो वापसि वठी सघे थो। त असांजा जेके बि आर्टिफैक्ट्स आहिनि या जेके बॉम्बे म्यूज़ियम में आहिनि या असांजी मिसाल तौर असांजो गंजो टकर आहे, गंजे टकर में अलाए केतिरो गारियूं हुयूं ऐं उन गारनि मां जेको सामान मिलियो आहे उहो इंडिया में जे यानी पथर जे दौर जा जेके असां वटि मिलिया आहिनि शयूं उहे उते उन में पयूं आहिनि, असां उहे बि वापसि वठी सघूं था। चवण जो मक़सदु इहो आहे त इहो इंटरनेशनली लॉ आहे त तव्हां पंहिंजे शयूं जेके तव्हांजे आहिनि उहे तव्हां वापसि पंहिंजे म्यूज़ियम्स में घुराए रखी सघो था। आर्कियोलॉजी खाते जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि ही क़दीमी ऐं तारीख़ी विरसो कब्ज़े खां पोइ तेज़ीअ सां मिसारजण लॻो आहे। सिंध हुकूमत खे फौरी तौर मुहन जो दड़ो जहिड़े तारीख़ी ऐं क़दीमी हैसियत रखंदड़ सिरणी कोट जी संभाल लहण सां गॾु आलमी माहिरनि जी टीम मोकिले हिते वधीक तहक़ीक़ कराइणु घुर्जे। कैमरामैन सलीम रज़ा सां गॾु अख्तर ख़ासकेली, KTN न्यूज़, नौशर अफरोज़।